सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असा वेगळो मुखी हुयो ॾाढो सुठो हो, शरीफ़ हो। पोइ हिकिड़े ऑफिसर सां जी दोस्ती थी। पोइ हिकिड़े ऑफिसर को ग़लति कमु करणो, सो उनखे चई बात हे फलाणो कमु आहे हे जॻह आहिनि माण्हू, उन्हनि खे सिर्फ़ु हे ॻाल्हि कर जे तूं चवंदे तुंहिंजी ॻाल्हि ते हर कोई यकीन कंदो आहे, ऐं पोइ उन्हनि खे बाक़ी घुमाए करे मां धोखो उन्हनि सां पाणे कंदुमि। इन कमु तोखे मुंहिंजो करिणो आहे। इन चयोसि ठीकु आहे, जेको तूं चवे जीअं चवे मां करे ॾियां। चइबो थोरो इहो चवे त हे तूं चवे धोखो थोरो थी वेंदो, बाक़ी मां हुनखे पंहिंजा मुफ़ाद सभु पूरा कंदुमि, जेके स्वार्थ आहिनि मां पाणे पूरा कंदुमि। त उनजे लाइ तोखे होॾे वञिणो पवंदो। चए हा पोइ जेको चवे मूंखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। मूं जीअं हुनखे मोकिलियाए मुखी उन जेके माण्हू हुया सभिनि खे गॾु कई। चइबो फलाणे ऑफिसर मूंखे मोकिलियो आहे, मुंहिंजो दोस्त हुनजे लाइ हे चयो त भई हे ग़लति कमु तव्हां करो, हे करो, मूंखे तव्हांखे धोखो ॾियणो अथसि, इन मूंखे मोकिलियो अथई। हे त मतिलबु सभु धोखो उहो कंदो। हाणे हिन सॼी ॻाल्हि उहे क्लियर करे छॾी, जेको तव्हांखे धोखो कंदो, परेशान कंदो, तव्हांजे लाइ पूरो माहौल ख़राबु थो करे। ऐं सभु जेके हुया शहर वारा सभु उन ऑफिसर खे वठी कयो। तूं त बदमाश थी आयो, तूं कोई चङो थोरे थी आयो, तूं तुंहिंजे ख़राबीअ सां था कॾे। मां छो कंदुमि, चए सघे मूंखे तुंहिंजी सॼी ॻाल्हि कई आहे, जेको बि आहे हुन मूंखे घुराइजो यार। मां तोसां मुंहिंजी एॾी दोस्ती, मां तोखे दिलि जी ॻाल्हि कई, मां तोखे चयो उन सां धोखो करिणो आहे की तोखे सिधी वञी ॻाल्हि करे। अॼु ताईं मां कोई यूज़ थियो ई न, हिकु दफ़ो तोसां यूज़ थियुमि पोइ मां बड़वो थी वेंदुमि। मां मुखी आहे, पोइ बड़वो थोरे आहे तुंहिंजे लाइ कुझु करा। ऐं जीअं हुन उहा सही ॻाल्हि कई, अॻिते कंहिंखे ज़रूरत नथी जो सघे ॻाल्हि कोई कढी सघे। हूं चवंदुसि मां रोज़ सचे साईं जी 1.5 साल ते वेंदो आहियां, पोइ त मां अखियुनि में पंहिंजे मालिक खे विहारींदो आहियां, बाक़ी मां कोई ॻाल्हियूं नथी कई, बाक़ी न कयूं था। ऐं उन हिकिड़े केस हक़ीक़त मुंहिंजो पूरो जीवन बदिलाए छॾियो। वरी कोई ज़रूरत पई न कंदो ग़लति करण जी। ऐं जेतिरो वधियो वसियो तरक़ी कई, पर ओतिरो सुकून ऐं शांती में रहियो, बहिती में रहियो।